यूं साथी किरदार इनकलाबी थींदी रहे सदाई प्रचार इनकलाबी पंहिंजो बणायूं साथी मारू मिठा जे जाग्या आज़ाद थी विदासीं मारू मिठा जे जाग्या आज़ाद थी विदासीं तन सां कयूं मुहबत तन सां कयूं मुहबत ऐं प्यारो इनकलाबी पंहिंजो बणायूं साथी पंहिंजे वतन ते पंहिंजो अख्तियार ई खपे थो पंहिंजे वतन ते पंहिंजो अख्तियार ई खपे थो लेकिन हुजे सो साईं लेकिन हुजे सो साईं अख्तियार इनकलाबी पंहिंजो बणायूं साथी क़ौमुनि क़बाइलनि ऐं नसुलनि सां जंग नाहे क़ौमुनि क़बाइलनि ऐं नसुलनि सां जंग नाहे पंहिंजो आज़ालमन सां पंहिंजो आज़ालमन सां तकरार इनकलाबी पंहिंजो बणायूं साथी आज़ाद ऐं इज़त सां खुशहाल सिंध घुरिजे आज़ाद ऐं इज़त सां खुशहाल सिंध घुरिजे ख्वाहिश आहे हुजे भल ख्वाहिश आहे हुजे भल संसार इनकलाबी पंहिंजो बणायूं साथी तरक़ी पसंदा कादिर मार्क्सी मैदान में तरक़ी पसंदा कादिर मार्क्सी मैदान में आशिक नजर अचे पियो आशिक नजर अचे पियो आसार इनकलाबी पंहिंजो बणायूं साथी किरदार इनकलाबी थींदी रहे सदाई प्रचार इनकलाबी पंहिंजो बणायूं दीदार अली सब्ज़ोई के गुज़ारिश आहे तो अचनि अची क़ौमी गीत ॿुधाइनि ऐं को ॿियो दोस्त बि जेकॾहिं को क़ौमी गीत ॿुधाइणु चाहे हाँ ख़ैर मोहम्मद तो मशहूर ॻाइणो आहे
ॿुधल साईं दीदार खां पोइ ॿुधल साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लोटा नारो जे नारे कादिर नारे से कायद पहुंचो कादिर पहुंचो जिए कंधार सिंध खेली दर्द न खपे को कायद पहुंचो जिए कंधार सिंध खेली दर्द न खपे को कायद पहुंचो सिंध को मलब रहंदो आयो है सिंध को मलब रहंदो आयो भले मियां है सिंध को मलब रहंदो आयो सिंध को मलब रहंदो आयो कौम सॼीअ जो आहे सिंगार कौम सॼीअ जो आहे सिंगार कादिर पंहिंजो जिए कंधार सिंध खेली दर न खपे को कादिर पंहिंजो दुल वॼायो झुमरो पायो है दुल वॼायो झुमरो पायो भले मियां हे दुल वॼायो झुमरो पायो दुल वॼायो झुमरो पायो महफ़िल जो सुनो सिंगार महफ़िल जो सुनो सिंगार कादिर पंहिंजो जिए कंधार सिंध खेली दर न खपे को कादिर पंहिंजो जिए कंधार सिंध खेली दर न खपे को कादिर पंहिंजो कादिर मर्सी जिंदाबाद कादिर मर्सी शहर साथ कादिर सां गॾु जी निभायो है साथ कादिर सां सभई निभायो है साथ कादिर सां गॾु जी निभायो भले मियां हे साथ कादिर सां गॾु जी निभायो साथ कादिर सां गॾु जी निभायो अमीन साथ तो कयूं इकरार अमीन साथ तो कयूं इकरार कादिर पंहिंजो जिए कंधार सिंध खेली दर न खपे को कादिर पंहिंजो जिए कंधार सिंध खेली दर न खपे को कादिर पंहिंजो जी सिंध जो क़ौमी दानश्वर सिंध जे ऐं पाकिस्तान जे अंदरि तमामु घणो ॿुधो ऐं पढ़ियो वेंदड़ जामी चांडियो साहिबु असांजे विच में मौजूदु आहे ऐं खेनि भलीकार चवां थो तव्हां ई असांखे जामी साहिब जो इंतज़ारु हो छाकाणि त रिपोर्ट्स ख़तमु थियूं त पोइ जामी साहिब जो 7 वॻे टाइम हो त हाणे बिना कंहिं विथीअ जे मां गुज़ारिश कंदुसि जनाब जामी चांडियो साहिब जिन खे हू अचनि ऐं अची हिन कांग्रेस खे लेक्चर कनि संदन मौज़ू आहे उनवान आहे वफ़ाक़ियती निज़ाम जो तसवर ऐं तारीख़ जनाब जामी चांडियो साहिब वॾी महिरबानी सभ खां पहिरीं त माज़रत जो देरि कयमि असल में खाना फ़रहंग में हैदराबाद में हिकिड़ी फ़िक्री वेह करे रखियल हुई मौलाना रूमी ऐं लतीफ़ साईं ते त उन में असांखे देरि थी वई थोरी ऐं मां थोराइतो आहियां डॉक्टर कादिर मसी साहिब जो तरक़ी पसंद पार्टी जे सभिनी दोस्तनि जो जिन इन तरह जी कांग्रेस जे मौक़े ते हिन मौज़ू ते मूंखे पंहिंजा तव्हां सां ख़्याल वञण जो मौक़ो ॾिनो ऐं मां तव्हांखे मुबारकबाद बि ॾियां थो त सियासी पार्टियुनि जे अंदरि ही जो कल्चर आहे उहा फ़िक्री वहकुनि जो या फ़िक्री मौज़ूअनि ते गुफ़्तगूअ जो तालीमी ऐं तरबियती इहो मुंहिंजे ख़्याल में तमामु ख़ुशि आईंदा ऐं तव्हां अॻु बि
काफ़ी मौक़नि ते इहो असां गॾिबार आया आहियूं इन हवाले सां। जेको मौज़ू असांजी एडोकी कचहरीअ जो आहे त वफ़ाक़ियत जो निज़ाम, उनजो तसवुरु, उनजी तारीख़ ऐं उन निज़ाम जूं तक़ाज़ाऊं, ऐं पोइ उन बुनियाद ते नंढे खंड में ऐं पाकिस्तान जी तारीख़ खे ॾिसिजे थोरो। इन मौज़ू ते मूं लिखियो बि घणो आहे ऐं हिकिड़ो ॿियो तफ़सीली किताबु जेको ईंदड़ साल हाणे ईंदो, जेको नंढे खंड ऐं पाकिस्तान जी मूं तफ़सीली तारीख़ लिखी आहे वफ़ाक़ियत ख़्याल। सो ही अॼोकी कचहरी जेका आहे उन मौज़ू ते हूंदी। मां कोशिशि कंदुसि त कलाक जे अंदरि इहा सॼी तमामु हिकिड़ो घण तरफ़ो ऐं वसी मौज़ू आहे जंहिंखे मां तव्हां सां सादन लफ़्ज़नि में, बिना कंहिं नॉन टेक्निकल ॿोलीअ में, सादन आम फॉर्म ॿोलीअ में तव्हां सां मां उनखे वंडिया विझां। दुनिया में हिन वक़्तु जेके गॾियल क़ौमुनि जा मेंबर मुल्क आहिनि उहे तक़रीबन 194 मुल्क आहिनि। कलाक में ॿियो ठही पियो त मां बदिल न आहियां, हेसि ताईं बदिल आहियां। उन्हनि 194 मुल्कनि मंझां 29 मुल्क अहिड़ा आहिनि जेके दावा कनि था त असां वफ़ाक़ी आहियूं, या जिन जो आइन चवे थो त वफ़ाक़ी आहिनि। हाणे उहे के सुठा वफ़ाक़ी मुल्क आहिनि के असां पारां जिन जा अफ़ाल बुझड़ा आहिनि, पर फिल वक़्तु ॻाल्हि था कयूं त उहे मुल्क जेके पंहिंजो पाण खे वफ़ाक़ी सॾाइनि था ऐं जिन खे सम्झो वञे थो वफ़ाक़ी, या जिन जा आइन चवनि था वफ़ाक़ी आहिनि, उहे दुनिया में 29 मुल्क आहिनि 194 मां। इहो थियो हिकिड़ो पासो। वरी ॿिए पासे दिलचस्प ॻाल्हि आहे, दुनिया में जेका 7 अरब आबादी आहे, उन 7 अरब आबादीअ मां तक़रीबन 3.25 अरब आबादी जिन मुल्कनि में रहे थी उहे इहे ई 29 मुल्क आहिनि। माना मुल्क अंग जे हिसाब सां त खणी घटि, पर आबादी जे लिहाज़ खां दुनिया जी तक़रीबन नंढो अधु आबादी, तक़रीबन 44-45 सैकड़ो आबादी दुनिया जी उन्हनि मुल्कनि में रहे थी जेके वफ़ाक़ी मुल्क सम्झा वञनि था या पाण खे चवराइनि था। त तव्हां इन मां सम्झी सघो था त इन निज़ाम जी हिकिड़ी अहमियत पंहिंजी जाइ ते आहे। पहिरियों सुवालु, तव्हां मां कोई दोस्त या दुनिया में जेके बि माण्हू रहनि था उन निज़ाम में या ॿाहिरि रहनि था, इहो सुवालु करे सघनि था त आख़िर भला ईअं छो आहे त 194 मुल्कनि मंझां 29 न अचे पंहिंजी चूंड कई आहे निज़ाम जी, ऐं बाक़ियुनि खे ज़रूरत पेश नथी अचे या इहो ख़्यालु नथो अचे त को इहो निज़ाम अख़्तियार कजे। जे एॾो ई भलो आहे त पोइ ॿिया छो था कनि? उनजो जवाबु इहो आहे त वफ़ाक़ी निज़ाम दुनिया जे हर मुल्क ऐं हर मुआशिरे जे लाइ मौज़ू न आहे। हिकिड़ियूं मख़सूस तक़ाज़ाऊं आहिनि, घुर्जूं आहिनि जेके जिते पूरियूं नज़र ईंदियूं या मौजूदु हूंदियूं मारूज़ी तरह, उहे कहिड़ियूं मां तव्हांखे ॿुधायां थो। त उन्हनि मुल्कनि ऐं मुआशिरनि जे लाइ वफ़ाक़ी निज़ाम वधीक मुनासिब ऐं मौज़ून आहे। माना हे तरियाक हर क़िस्म जी बीमारी जो इलाज न आहे, ही हिकिड़े मख़सूस सूरत हाल जे लाइ हिकिड़ी सूरत हाल आहे। उहे कहिड़ियूं तक़ाज़ाऊं आहिनि, शर्त आहिनि, मां तव्हांखे उन ते अचां थो। उहे 3 शर्त आहिनि सादा। 3 जिते सूरत हालूं हूंदियूं उते इहो निज़ाम वधीक मुनासिब थी सघे थो उन्हनि मुल्कनि ऐं रियासतुनि जे लाइ, मुआशिरनि जे लाइ। पहिरियों शर्त इहो आहे त उहो जेको मुल्क हुजे या मुआशिरो हुजे उहो घण क़ौमी हुजे, घण ॿोलियाई हुजे, घण मज़हबी हुजे, घण नस्ली हुजे, जंहिंखे हिकिड़े लफ़्ज़ में बयानु कयां त उते तनवु हुजे, तक़सीरत हुजे या डाइवर्स हुजे उहो मुआशिरो, जिते बि हिकु नस्ल या हिकिड़ी क़ौम या हिकिड़ी ॿोली जा माण्हू रहनि था उते शायदि उन्हनि खे ज़रूरत पेश न अचे। पर जंहिं बि दुनिया जे मुल्क में, ख़िते में, इलाइक़े में, मुआशिरे में क़ौमूं, ॿोलियूं, मज़हब, नस्ल या तारीख़ी सुञाणपूं जुदा जुदा आहिनि, उन्हनि मुल्कनि जे लाइ निस्बतन हे निज़ाम वधीक बहितर आहे। ऐं हे जेके 29 मुल्क आहिनि, हाणे मां तव्हांखे थोरो सैर बि करायां कासमाबाद में विहारे वेही उन्हनि जो। मिसाल तौर जे तव्हां ॾिसूं था दुनिया जो पहिरियों जेको मां तारीख़ ते पोईंदुसि, दुनिया जी पहिरीं वफ़ाक़ी रियासत 1776 में अमेरिका जी शिकिल में ठही।
उहा कन्फीडरेशन हुई। मां बाद में फ़र्क़ु कहिड़ो आहे कन्फीडरेशन में फेडरेशन में, पर उहा जॾहिं ठही त उहा कन्फीडरेशन हुई। 1781 में उनजी आज़ादी थी, 1776 में उनजी थी आज़ादी थी बरतानिया खां, ऐं 1781 में निज़ाम ठहियो, आइन ठहियो, ऐं 1788 में उहो कन्फीडरेशन मां बदिलजी फेडरेशन बणियो। मां उनखे बाद में सम्झंदो फ़र्क़ु कहिड़ो आहे। उन खां पोइ उहो मुल्क तव्हांखे ख़बर आहे त पनाहगीरनि जो मुल्क आहे, वण जी काठी आहे, को हिकिड़ो मज़हब कोन्हे, का हिकिड़ी ॿोली कोन्हे, का हिकिड़ी क़ौम कोन्हे, का हिकिड़ी तारीख़ न आहे गॾियल हुनजी। इहो सबबु हुननि जो। या मिसाल तौरु कैनेडा नॉर्थ अमेरिका में आहे, 4 मुल्क आहिनि साउथ अमेरिका में, मैक्सिको, अर्जेंटीना, ब्राज़ील, वेनेज़ुएला। इहे 4 मुल्क जेके आहिनि इहे दरअसल डाइवर्स मुल्क आहिनि। का बि हिकु क़ौम कोन थी रहे, हिकिड़ी ॿोली न आहे, हिकु नसुल न आहे, हिकु मज़हब न आहे। तव्हां यूरोप में ईंदव त तव्हां हुते सभ खां क़दीम जेका फेडरेशन आहे उहा स्विट्ज़रलैंड आहे। 1848 में हुनजो बुनियादु पियो। उहा हिकिड़ी फेडरेशन आहे। जर्मनी आहे, उन खां ॿियो मुल्क हो जेको फेडरेशन थियो यूरोप जे अंदरि 1871 में, उहो फेडरेशन आहे। पोइ ऑस्ट्रिया पासे में मुल्क आहे जर्मनी जे, उहा फेडरेशन आहे। रशिया बि फेडरेशन आहे, स्पेन बि फेडरेशन आहे। ईअं तव्हां ॾिसंदव त बेल्जियम बि फेडरेशन आहे। जेके बि यूरोपी मुल्क फेडरेशन्स आहिनि तव्हां ॾिसंदव त उहे मुल्क आहिनि जिते क़ौमियती, लिसानी, इलाक़ाई, मज़हबी या तारीख़ी सुञाणपुनि जा जेके फ़र्क़ु आहिनि तमामु चिटा ऐं वाज़े आहिनि, उन पाण तकरार बि रहिया आहिनि। वाहिद मुल्क आहे इन्हनि फेडरेशन्स में यूरोप मां हिकिड़ो जर्मनी। ऐं इंट्रस्टिंग ॻाल्हि कहिड़ी आहे त जर्मन वाहिद मिसाल आहे, असां उहो पढ़ाईंदा बि आहियूं इन सब्जेक्ट में, त जर्मनी जी जेका जर्मन पॉपुलेशन आहे उहा तक़रीबन 94%। हाणे इहे फिगर्स मां कोट थो कयां अॼु खां 10 अॻु जूं, हाणे थोरो फ़र्क़ु अची वियो आहे हुते उन्हनि इमिग्रेशन ऑन ओपन करे छॾी आहे। भला हाणे खणी 90 हूंदो या 88 हूंदो, 85% हूंदो, पर कतई अक्सरियत उन मुल्क में जर्मन्स जी आहे। पोइ तव्हां चई सघो था भला पोइ उते कहिड़ो मसइलो आहे। त जर्मनी जी सूरत हाल इहा आहे, जर्मनी में जेके सूबा आहिनि, जेके रियासतूं आहिनि, उन्हनि सां माण्हुनि जो पंहिंजे मुल्क खां वधीक प्यारु आहे। मिसाल तौरु मां हिकिड़े दफ़े यूनिवर्सिटी ऑफ म्यूनिख में हुउसि, हिन सब्जेक्ट ते हुउसि, त उते सॼो ॾींहुं असांजे यूनिवर्सिटीअ में गुफ़्तगू थींदी बवेरिया 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 रियासत आहे बवेरिया, जंहिंमें म्यूनिख हुनजो कैपिटल आहे। त मां हिकिड़े प्रोफेसर खां पुछियो त पोइ जर्मनी जो छा थींदो, तव्हां वटि सॼो ॾींहुं रुॻो बवेरिया आहे, चीज़ बवेरिया, बियर बवेरिया, फलाणी शइ बवेरिया, हर शइ बवेरिया। हुन ॾाढो हसीन जवाबु ॾिनो। हुन चयो हुन चयो बवेरिया इज़ माई मदरलैंड एंड जर्मनी इज़ माई फादरलैंड। मुंहिंजो मादरे वतन बवेरिया आहे ऐं मुंहिंजो जर्मनी जेको आहे पंहिंजो अबाणो मुल्क आहे, ठीकु आहे, अबेयो मुल्क आहे, ठीकु आहे, पर माउ सां वधीक प्यार आहे माण्हू खे। जेका शइ सुञाण बि माउ सां आहे वधीक। त किन मुल्कनि में ईअं बि आहे त दरअसल ॿोली साॻी आहे, नसुल साॻियो आहे, क़ौम साॻी आहे, पर जेके तारीख़ी सुञाणपूं आहिनि इलाइक़नि जूं उहे एतिरियूं मज़बूत ऐं सघारियूं आहिनि जो माण्हू उन्हनि खे कंप्रोमाइज़ करण लाइ तयारु न आहिनि। इहो बि सबबु आहे। पर तव्हां ॾिसंदो सभई मुल्क जेके आहिनि यूरोप जा जेके फेडरेशन्स आहिनि उहे सभई डाइवर्स मुल्क आहिनि। यस। हाणे तव्हां मिसाल अचो अफ्रीका, नाइजेरिया वॾो मुल्क आहे तमामु, साउथ अफ्रीका तमामु वॾो मुल्क आहे, इथियोपिया, कांगो, इहे सभई जेके मुल्क आहिनि इहे फेडरेशन्स आहिनि। ऐं मिसाल तौरु नाइजेरिया सभ खां वॾो आबादी में। त नाइजेरिया अहिड़ो मुल्क आहे जिते मज़हबी जेका डाइवर्सिटी आहे उहा बि तमामु घणी आहे, माना क्रिश्चियन्स ऐं मुस्लिम्स में थिन लाइन आहे। ऐं साॻी तरह क़ौमियतूं, ॿोलियूं तमामु घणो फ़र्क़ु आहिनि। ईअं इथियोपिया आहे। तव्हांखे मां अजीब ॻाल्हि ॿुधायां, तव्हांखे मूंखे मालूम बि हुजे, इथियोपिया दुनिया जो अहिड़ो आइन आहे, वाहिद आइन आहे दुनिया जो जंहिंखां चए थो त हीअ द रिपब्लिक ऑफ, आइन चवे थो द रिपब्लिक ऑफ इथियोपिया इज़ कंप्राइज्ड ऑफ नेशंस, नेशनैलिटीज़ एंड पीपल। माना क़ौमूं, क़ौमियतूं ऐं जेके बाक़ी बची विया गिरोह उहे असांजा शहरी आहिनि, माण्हू आहिनि। दुनिया जे कंहिं बि आइन में क़ौम लफ़्ज़ मां न थींदो आहे, पर हिन जे आइन में आहे। ईअं तव्हांखे सभई मुल्क मिलंदा। मिसाल तौरु हिते अचूं, मलेशिया मुल्क जेको आहे उहो डाइवर्स मुल्क आहे। तक़रीबन 64% आबादी मलय आबादी आहे
ऐं तक़रीबन 23% आबादी चाइनीज़ जी आहे, बाक़ी इंडियंस पाकिस्तानी गुजराती सभु मुख़्तलिफ़ माण्हू रहनि था। हाणे तनास वधियो हूंदो, डाइवर्स मुल्क आहे। हिंदुस्तान ओशन आहे, ॿोलियुनि जो, क़ौमुनि जो, मज़हबनि जो गहवारो घरु आहे। पाकिस्तान जहिड़ो बि आहे पर आहे डाइवर्स। उते बि क़ौमूं मुख़्तलिफ़ आहिनि, वतन मुख़्तलिफ़ आहिनि, ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि, मज़हब मुख़्तलिफ़ आहिनि, सुञाणप मुख़्तलिफ़ आहिनि, कल्चर मुख़्तलिफ़ आहिनि। अहिड़ो दिलचस्प तरीन मिसाल आहे वफ़ाक़ी इन्हनि 29 मुल्कनि मां हिकिड़ो, उहो आहे मुतहदा अरब इमारात। वाहिद दुनिया जी फेडरेशन आहे जेका कामयाब बि आहे ऐं जमहूरी बि न आहे। हूअं आम तरह सम्झियो वेंदो आहे ऐं चयो वेंदो आहे त वफ़ाक़ी निज़ाम जो जेको शर्त आहिनि बुनियादी, उन में उनजो जमहूरी हुजणु उनजी बुनियादी तक़ाज़ा आहे ऐं इहा सही ॻाल्हि बि आहे। पर हीउ वाहिद मुल्क आहे UAE जेको, तव्हांखे मां ॿुधायां त उनजी डाइवर्सिटी सूरत हाल इहा आहे त 1 करोड़ जो आबादी मुल्क आहे कुल, 7 रियासतूं अथसि। करोड़ आबादी, रियासतूं 7, असलो का घर धणी, वतन धणी अरब कुल 10 लख, 90 लख सभु ॿाहिरियां माण्हू, हक़ मिल्कियत न आहे ॿिए खे, 10 लखनि खे परवाही कोन्हे। ऐं छो फेडरेशन आहे? बिना आइन जे, बिना वफ़ाक़ी आइन जे ऐं जमहूरी निज़ाम जे। छो त हर रियासत जो कानून ॿी रियासत ते अप्लाई कोन थो थिए। दुबई में तव्हां जेको वणेव कयो, शारजा में कंदव पकड़िजी पवंदो। शारजा जो कानून लागू कोन थींदो अजमान ते, उहो कोन थींदो लागू अबूज़बी ते। इहो आहे वफ़ाक़ी निज़ाम जो स्पिरिट, त जेके रियासतूं हूंदियूं, सूबा हूंदा, उन्हनि जा कानून उन ख़ुदि मुख़्तार हूंदा उहे, ऐं इहो हिकिड़ो सबबु आहे। सो इहा मूं तव्हांखे हिकिड़ी ॿुधाई ॻाल्हि त इहे दुनिया में घणे भाङे। ॿियो सबबु छो वफ़ाक़ी मुल्क थियनि था, हिकिड़ो त मूं चयो डाइवर्सिटी। ॿियो सबबु इहो आहे त जिते वॾियूं एराज़ियूं आहिनि दुनिया में, मुल्कनि में एतिरियूं वॾियूं आहिनि जो उते वहदानी हुकूमत मुमकिन आहे कमु न करे सघे। एॾिन वॾियुनि हुकूमतुनि ते हिकिड़ी हुकूमत मर्कज़ में वेही सभु कमु हलाए, इहो मुमकिन न थिए। इन करे उहे सभई जेके एराज़ियुनि में वॾा मुल्क आहिनि, उहे घणे भाङे वफ़ाक़ी मुल्क आहिनि। अमेरिका ख़ुदि ईअं आहे, कैनेडा बि ईअं ई आहे, जर्मनी बि ईअं ई आहे, स्पेन बि ईअं ई आहे, ऐं नाइजीरिया बि ईअं ई आहे, इंडिया बि ईअं आहे, पाकिस्तान बि उनमें शामिल काफ़ी मुल्क आहिनि। त एराज़ी जो वॾी हुजणु बि हिकिड़ो बुनियादु आहे वफ़ाक़ी निज़ामनि जो। ऐं टीं शइ जेका अहम आहे त जेकॾहिं डाइवर्सिटी त लाज़मी शइ आहे, उन खां सवाइ फेडरल कोन थींदो। एराज़ियूं जेकॾहिं वॾियूं न आहिनि या आहिनि, पर जेकॾहिं आबादियूं वॾियूं आहिनि त उहे मुल्क बि घणे भाङे तव्हांखे नज़र ईंदो। छो त वॾियुनि आबादियुनि खे वहदानी हुकूमत सां रेगुलेट करणु तमामु ॾुखियो आहे। हिकिड़ी हुकूमत मथां सभु कमु पई हलाए, इहो तमामु ॾुखियो आहे। इन करे 3 शर्त थिया, माना डाइवर्सिटी हुजे, एराज़ियूं वॾियूं हुजनि, आबादियूं वॾियूं हुजनि, ऐं आख़िरी ॻाल्हि त उहे पाण में गॾु रहण लाइ राज़ी बि हुजनि। ऐं जिन मुल्कनि में ज़ोरी वफ़ाक़ ठाहिया विया, या जिते जिन क़ौमुनि ऐं सूबनि खे या तारीख़ी इकाइनि खे ज़ोरी जोड़ियो वियो आहे, अॼु ताईं उहे ईअं आहे जीअं पाणी जे गिलास में फुड़ा विझो तेल या 100 साल गुज़री विया आहिनि, उहे हल थियनि नथा। उनजो मिसाल पाकिस्तान ऐं बलूचिस्तान बि आहे। जॾहिं तव्हां हुनखे ज़ोरी शामिलु कयो आहे, हुनजी मर्ज़ी ई न आई, कलात असेंबली जे ॿिन्ही ऐवान रद्द कयो हुनखे। त इहा शइ दुनिया में इहे आहिनि बुनियादी तक़ाज़ाऊं ऐं शर्त त छो वफ़ाक़ी मुल्क थियनि था। माना डाइवर्सिटी हुजे, वॾियूं एराज़ियूं हुजनि, वॾियूं आबादियूं हुजनि, ऐं कॉमन विल बि हुजे, गॾियल इरादो हुजे त असांखे गॾिजी रहणो आहे। इहा थी हिकिड़ी बेसिक शइ। अचूं ॿी अॻिली स्टेज ते। हिकिड़ी मां 2 शइ ॿी वाज़े कयां त वफ़ाक़ी निज़ाम फ़िक्री ऐं नज़रियाती लिहाज़ खां का आइडियोलॉजी न आहे। जीअं सोशलिज़म आइडियोलॉजी आहे, जीअं कम्युनिज़म आइडियोलॉजी आहे, जीअं फाशिज़म आइडियोलॉजी आहे, जीअं लिबरलिज़म आइडियोलॉजी आहे, जीअं फेमिनिज़म आइडियोलॉजी आहे, जीअं अनार्किज़म आइडियोलॉजी आहे। कॾहिं हिन ते वेग बि थियणु खपे त उहे नज़रिया घणा आहिनि। बेसिकली तक़रीबन कोई 13 आहिनि जिन खे चऊं था असां पॉलिटिकल आइडियोलॉजीज़। पर ही जेका निज़ाम आहे, इहो हिकिड़ी इंतिज़ामी ऐं अख़्तियारनि जी विरासत जो निज़ाम आहे, पॉलिटिकल अरेंजमेंट आहे, पर उहो फ़िक्री लिहाज़ खां को निज़ाम न आहे। इन करे ई सबबु आहे जो जॾहिं रूस सोशलिस्ट हो तब फेडरेशन हो, जेकॾहिं UAE में निज़ाम जमहूरी न आहे तब फेडरेशन आहे। इन करे दुनिया में मुख़्तलिफ़ नज़रियनि जा हामिल मुल्क बि इन निज़ाम में फिट थियनि था, छाकाणि त इहो को नज़रियाती निज़ाम न आहे, इहो दरअसल पॉलिटिकल अरेंजमेंट आहे अख़्तियारनि जी ऐं वसीलनि जी विरासत जी ऐं गॾिजी रहण जी कुझु उसूलनि जी। इन करे
ही निज़ाम नज़रियाती निज़ाम न आहे, अॼु नज़रियो न आहे को। हाणे मां थोरी उन तारीख़ ते अचां, पोइ थो अचां उनजे ॿियनि शयुनि ते। त उन तारीख़ छा आहे, ब्रीफ मुख़्तसिर तारीख़ हिन जी असां ॾिसूं था त 18वीं सदीअ में असांखे मिले थी, जॾहिं बरतानवी शहनशाहित जो उरूज हो। त हीउ जेको जंहिंखे असां चऊं था अॼु नॉर्थ अमेरिका, इहो दरअसल ब्रिटिश कॉलोनी हुयूं, बरतानिया जे मातहत कॉलोनी हुयूं। जंहिंखे साउथ अमेरिका चऊं था, इहे स्पेनिश कॉलोनी हुयूं। इन करे तव्हां वेंदव लातिनी अमेरिका त स्पेनिश कॉमन ज़बान आहे, ऐं तव्हां ईंदव नॉर्थ अमेरिका त अंग्रेज़ी दुनिया कॉमन ज़बान आहे। ऐं कैनेडा वाहिद मुल्क आहे जेको जे ॿई आहिनि, जिते स्पेनिश बि कॉमन आहे, जिते अंग्रेज़ी बि कॉमन आहे, ऐं फ्लेमिश उते फ्रेंच बि कॉमन आहे, छो त क्यूबेक पूरो सूबो जेको आहे फ्रेंच आहे। तारीख़ इहा आहे त जेके 13 रियासतूं हुयूं ब्रिटिश कॉलोनीज़ हुयूं, नॉर्थ अमेरिका जेको चऊं था, तंहिं ज़माने नॉर्थ अमेरिका कोन हो, उन इलाइक़े में जेके 13 हेठि रियासतूं हुयूं ज़ेली, जेके बरतानवी शहनशाह जे मातहत हुयूं, उन्हनि 1776 में गॾिजी वेही हिकु तरफ़ो ऐलान करे छॾियो त असां हाणे आज़ादी जो ऐलान था कयूं, असांजो को तालुक़ु न आहे बरतानवी शहनशाहित सां। इहो वॾो धमाको हिकिड़ो। हाणे बरतानवी शहनशाहित एॾी, हूअं बरतानिया सिंध को नंढी आहे, बरतानिया पंहिंजे साइज़ में ऐं पंहिंजे वसीलनि में सिंध को नंढी आहे, पर बरतानवी शहनशाहित जेका हुई उहा एतिरी वॾी हुई जो चवंदा हुआ त उनजो सिज करे लहंदो न हो, एतिरी वॾी जाइगेंटिक हुई। त हाणे हिकिड़ी अहिड़ी जाइगेंटिक शहनशाहित खां जॾहिं आज़ादी जी पाण मुरादो ऐलान करे छॾियो त अचे हुनखे फिफड़ी वरिती त इहा संभाल बि कीअं, बचाए बि कीअं। ऐलान त करे वेठा आहियूं के जबरी पोरे में हारी हुजनि, उहे पाण में गॾिजी वेही ऐलान करे छॾनि त वाह असां फलाणे ज़मीनदार जा हाणे हारी न आहियूं, पर तव्हां सस्टेन कीअं कंदव, तव्हां पाण खे बचाईंदव कीअं, तव्हांजी आज़ादी कीअं सलामत रहंदी, तव्हां कमज़ोर आहियो। इन ख़ौफ़ दुनिया जी पहिरीं फेडरेशन खे जनमु ॾिनो, ऐं हुननि चयो त उन में इहो बि कमाल आहे त उन्हनि में जेके मुफ़क्किर हुआ हुननि जा, जंहिंमें थॉमस जेफरसन जेको अमरीकी आइन जो ख़ालिक़ आहे, जंहिं लिखियो, ऐं पाण मुफ़क्किर बि हो, फ़लसफ़ी बि हो, ऐं पॉलिटिकल थिंकर बि हो, त उन्हनि जो अमल दख़ल बि हो। त उन्हनि इन ॻाल्हि खे छेड़ियो त बाबा जे अलॻि रहंदव त बरतानवी शहनशाहित खां आज़ादी खे तव्हां पंहिंजी खे बचाइणु तव्हांजे लाइ सवलो कोन थींदो, तव्हांखे अकेलो अकेलो चॿाड़े खाई वेंदो बरतानिया। पर जे गॾिजी था ठाहियो को नओं मुल्क, त पोइ मुमकिन आहे त असां गॾिजी हिक ॿिए सां मुआइदो करे पाण खे बचाए वञूं। इहो ख़ौफ़ अदम सलामती जो हो जंहिं दुनिया जी पहिरीं कन्फीडरेशन खे जनमु ॾिनो, छाकाणि त जेका 1776 में आज़ादी जो ऐलान कयो 13 रियासतुनि, ऐं 1781 में हुननि पंहिंजो आइन ठाहियो, अञा ताईं आइन हुनजो उहो ई आहे, उन में तरमीमूं थियूं आहिनि। पर पहिरियनि 8 सालनि में हुननि छा कयो, तजुर्बा कया, हुननि चयो कन्फीडरेशन असांजे हक़ में न आहे, असांखे नथी हलाए सघे, इन करे 8 सालनि में हुन पंहिंजी कन्फीडरल सिस्टम मां पाण खे कढी ऐं पाण खे दुनिया जो पहिरियों वफ़ाक़ी निज़ाम करार ॾिनो 1789। दिलचस्प ॻाल्हि इहा आहे डॉक्टर साहब त उहो ई साल आहे इनकलाब फ्रांस जो, ऐं उहो ई साल आहे हिन में हिन ख़िते में बरतानिया खां आज़ादी माणींदड़ 13 रियासतुनि पंहिंजी दुनिया जी पहिरीं कन्फीडरेशन ऐं पोइ फेडरेशन ठाही। वॾियूं हैपनिंग्स आहिनि 18वीं सदी जो। ऐं इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त इहो ई ज़मानो आहे जंहिंमें हिंदुस्तान में मुग़लनि जो ज़वाल जो शुरू थी चुको, मुग़लनि जो ज़वाल बि 18वीं सदी में शुरू थी वियो। इन करे मुग़लनि जी ज़वाल जी कहाणी औरंगज़ेब आलमगीर खां शुरू थी वई। मुल्क ठही वियो ऐं उहो आइन ठहियो। ॿियो मुल्क जेको दुनिया में ठहियो उहो 19वीं सदी में ठहियो, जंहिंजो मिसाल मूं तव्हांखे ॾिनो स्विट्ज़रलैंड 1848। हाणे तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां त स्विज़ नाले का ॿोली कोन्हे ऐं स्विज़ नाले क़ौम कोन्हे का। स्विज़ नाले न का ॿोली आहे न का क़ौम आहे। स्विट्ज़रलैंड बेसिकली हिकिड़ो पहाड़ी इलाइक़ो आहे नंढड़ो, जंहिंजी कुल आबादी 90 लख बस आहे, माना 90 लख आबादीअ जो हिकिड़ो नंढड़ो मुल्क आहे। ऐं अञा मज़े जी ॻाल्हि कहिड़ी आहे, दिलचस्प त उन मुल्क में 88% आबादी जर्मन्स जी आहे। न स्विज़ क़ौम आहे, न स्विज़ ॿोली आहे, न स्विज़ नस्ल आहे को, पर स्विज़ वतन आहे। इहो हिकिड़ो दिलचस्प मिसाल आहे त हीउ उहो मिसाल आहे जेको क़ौम जे बुनियाद ते फेडरेशन कोन्हे मुल्क ठहियो आहे, हे वतनी बुनियाद ते। इहे बि दुनिया में मिसाल थियनि था त किथे ॿोली गॾियल अंसर आहे, किथे वतन बुनियादी अंसर आहे,
इन करे स्विस जेका फेडरेशन ठही 1848 में, उनजो बुनियादु वतन हो ऐं 88% जर्मन्स हुआ ऐं हुननि पंहिंजो, ऐं इहो सबबु उनखां पहिरीं सिविल वॉर लॻी चुकी हुई। स्विट्ज़रलैंड इन 1888 खां अॻु में सिविल वॉर जी सूरत हाल में हो, पर हूअं दुनिया जी तारीख़ में इहो वाहिद मुल्क आहे जंहिंजी 500 साला तारीख़ हुई फेडरेशन क़िस्म जे मुआदे जी। अहिड़े क़िस्म जो समाजी इमरानी माइदो हुननि जे विच में हुयो जेको आइनी कोन हो, लीगल न हो, पर जीअं हिकिड़ो क़बाइली दौरु थिए थो त हिकिड़े ट्राइबल जेके स्टेट्स जो थिए थो, इन करे 500 सालनि खां हुननि जे विच में हिकिड़ो समाजी मुआदो। हूअं दिलचस्प ॻाल्हि इहा आहे त जेके ॿोलियूं आहिनि स्विट्ज़रलैंड जूं, उहे 4 क़ौमी ॿोलियूं आहिनि। माना 88% आबादी हिकिड़े क़ौम जी आहे, हिकिड़े ॿोली जी आहे, तॾहिं बि रियासत जूं ॿोलियूं 4 आहिनि। ऐं जे ॿोलियुनि जी तव्हां ॻाल्हि कंदव त मिसाल मां तव्हांखे ॾियां त दुनिया जी वाहिद फेडरेशन पाकिस्तान आहे, वाहिद, जिते जी क़ौमी ॿोली हिकिड़ी आहे। हिंदुस्तान जूं 22 आहिनि, हाणे 23 थियूं आहिनि। नाइजीरिया में 13 आहिनि। इथियोपिया में घणियूं आहिनि? 73 ॿोलियूं आहिनि। 73 ॿोलियुनि खे दर्जो हासिलु आहे क़ौमी ॿोलियुनि जो। कांगो असांजे साम्हूं, असांजे नस्ल जे साम्हूं आज़ादु थियो, ग़रीब मिसकिन मुल्क 90 जे दहाके में, उहो दुनिया जो उन्हनि चंद मुल्कनि मां आहे हाणे जिते न रुगो क़ौमुनि खे हैसियत हासिलु आहे, पर हक़ अलहदगी सूबनि ऐं क़ौमुनि जो आइनी हक़ आहे, जीअं कैनेडा बाद में क़बूल कयो। ईअं दुनिया में तव्हांखे जेके घणियूं ॿोलियूं आहिनि, स्पेन में 4 ॿोलियूं आहिनि। कैनेडा जो मुल्क आहे, ओंटेरियो पूरो अंग्रेज़ी ज़ोन आहे। ओंटेरियो जेको इलाइक़ो आहे जंहिंमें घणा सूबा आहिनि, पर ओंटेरियो जे इलाइक़े में अंग्रेज़ी ॿोली हुनजी बुनियादी ॿोली आहे। ऐं जेको सूबो क्यूबेक आहे, उहा मुकमल तौरु फ्रेंच इलाइक़ो आहे। उते माण्हुनि खे अंग्रेज़ी ईंदी बि न आहे, जीअं फ्रांस में न ईंदी आहे माण्हू अंग्रेज़ी माण्हुनि खे, ऐं फ्रेंच ॿोली खे उते